अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लज़ीना जाऊ मिन बअदिहिम यक़ूलूना रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह जिया नालो वडू आसुरु खालिक तुझे कांध जो परो पांद नको नालो रब सदोम रहो आहे मुरूह में चंद्र चोली उभरी ससी करे सिंगार पलकन बाया प्रिय जी तुड़ी हिला करे हजार जहड़ो तू सब जमार तेहड़ो तुम दोस्त जो अजु कलो ता कन में तालिब तुम्हारी न आदेसी उठी वया मरियूं मारीन जेके जिया के जियारीन से लाहूती लड़े वया। दोस्तों मुख्तसर टाइम के अंदर मुख्तसर गुजारिश कन ॾेई ॿुधंदो त अल्लाह तव्हां असांखे राज़ी थी वञो। सब खां पहिरियों अर्ज़ इहो त अल्लाह वहदहु ला शरीक आहे। सब चओ अल्लाह, ॻाल्हाईंदा हलो मां सां, सब चओ अल्लाह अॻे वहदहु ला शरीक आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं फ़िरौन वटि वियो त फ़िरौन पुछियोसि क़ाल फ़मन रब्बुकुमा या मूसा, ए मूसा तुझो रब कहिड़ो आहे? हुन जवाब जेको ॾिनो न ॾाढो बहितरीन जवाब आहे। क़ाल रब्बुना अल्लज़ी आता कुल्ल शैइन ख़लक़हु सुम्म हदा। चए त मुंहिंजो रब उहो आहे जंहिं हर शइ खे सूरत ॾिनी, वरी रहण करण जा तरीक़ा बि अल्लाह सेखारिया। ॾेलण खे कंहिं सेखारियो त ज़मीन तो कपा खणी पंहिंजे आखेरे ते वञी आखेरो ठाहे। झिरकी खे कंहिं सेखारियो त ज़मीन तो तिनका मेड़े सनड़ा सनड़ा कख वनी तू पंहिंजो आखेरो ठाहे। इहो कंहिं सेखारियो? चओ अल्लाह सेखारियो। कंहिं सेखारियो?
वॾी ॻाल्हि इहा आहे अल्लामा सईदी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए थो तव्हां ॾिठो हूंदो न पन में हिकिड़ो झिरकी खां नंढो जानवर थींदो आहे परिंदो आहे उहो हिकिड़ो गुगी नुमा घर ठाहींदो आहे गुगी नुमा हिकिड़ो घर सनड़नि सनड़नि बारीक कखनि में ठाहींदो आहे जो दुनिया जो इंजीनियर बि हैरान थी वेंदो आहे उनखे ठाहिण जे लाइ जे इंजीनियर खे चओ त अहिड़ो ठाहे ॾेखार उहो इंजीनियर लाजवाब थी वेंदो आहे अलाह उहो कमु झिरकी खां कराईंदो आहे ॻाल्हायो नथा इहो झिरकी खे कंहिं आखेरो बनाइण सेखारियो चओ अलाह सेखारियो कंहिं सेखारियो अलाह सेखारियो माखी खे कंहिं चयो तू मानारे खे मसदस तरीक़े सां ठाह वरी उन में सोराखनि बारीक बारीक वरी उन सोराखनि जा मोह थी लिपे पई भलो साल गुज़री वञे उन जे हिकिड़े सोराख मां माखी जो टेपो हेठि न टपकंदो आहे वरी उन जो मुंहुं कीअं लिंबे थी पई इहो उनखे घर ठाहिण कंहिं सेखारियो वरी मानारे जा मुंहं कंहिं सेखारिया चओ अलाह सेखारिया कंहिं सेखारिया इहो आहे मुंहिंजो रब वरी तूं पंहिंजे पाण ॾे जाती पाए ॾिसंदे न त तो में बि रब जा जलवा वसनि था पिया तो असां पाण रब खे विसारे छॾियो आहे न त रब असां में वसे थो पियो आहे बेटा जो त वञी छो वणकार सुभान अल्लाह वञी छो वणकार तूं त हित न ॻोल्ही हो तखे लिको की न लतीफ़ चवे पारो चो बेपार थी सती बद संदरो फिरत पुन असां पार लाए नेण निहार कतो में तेरो दोस्त जो सुभान अल्लाह वरी तो असां के सूरत ॾिनई हर कंहिंजी सूरत पंहिंजी आहे आङुरियुनि जा मिक़दार वरी पंहिंजा आहिनि वरी चेहरा हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा वरी हे जेको आंगूठे जो फिंगर अथव न इहो ख़ुदा खरपे इंसान पैदा कया गैर कंहिंजो आंगूठे जो फिंगर कंहिंसां मिले कोन थो पियो इहो कंहिं इहो सेखारियो अलाह इहो कंहिं ठाहियो अलाह हज़रत इंसान तुंहिंजो हिन धरती ते घुमे थो पियो न तव्हां सिर्फ़ु हिकिड़ी शइ ते नज़र कंदासीं त असां निमाज़ कॾहिं न छॾाइजे कहिड़ी शइ सिर्फ़ु गुर्दनि ते पाण नज़र कयूं जेके गुर्दनि जा मरीज़ आहिनि के 5 ॾींहं के 7 ॾींहं के 10 ॾींहं अलाह पनाह में रखे चओ आमीन डायलिसिस कराईंदा आहिनि पोइ उनजी मशीन छा कंदी आहे खून खे ॿाहिरि कढंदी आहे मशीन में वेंदो आहे उहो साफ़ थी ईंदो आहे 3 कलाक हिकिड़ी जाइ ते मरीज़ पियो हूंदो आहे उहो खून साफ़ थी वेंदो आहे सिर्फ़ु 8 ॾींहं न हलंदो आहे उहो सुबुह जी निमाज़ न पढ़ण वारा 11 बजे ताईं नरम बिस्तरनि ते सुम्हण वारा कॾहिं इहो सोचो थी कुछ डायलिसिस जे मरीज़ खां त तोसां डॉक्टर 3 कलाक कहिड़ी हालत कंदा रब तोखे गुर्दा ॾेई छॾिया मुफ़्त में जेको हर टाइम तुंहिंजे पेशाब जी सफ़ाई जो बंदोबस्त कंदा रहंदा वरी जिगर खे ॾिसो जिगर हिकु पंहिंजो खाधो हज़म थिए थो हिन में 2 मादा पैदा थियनि था हिकु सफ़रावी ॿियो सौदावी जेको सफ़रावी आहे उहो जिगर थो तयारु करे वरी इहो जिगर खून ठाहींदो आहे अलाह पनाह में रखे तव्हां मरीज़नि खां पुछो न जंहिं वटि इहे शयूं न आहिनि उन्हनि खां पुछो त हिकु जिगर 20-21 लख रुपए में सो बि मुश्किल सां इंडिया में मिलंदो हो या पाकिस्तान में थी सघे तो मुमकिन आहे मिलंदो हुजे उहो अलाह जिगर असांखे मुफ़्त में ॾेई छॾियो आहे वरी अख खे ॾिसो बारीक हिकिड़े सोराख मां अख जे हिकिड़े बारीक सोराख मां अल्लाह असांखे सारो जहान थो ॾेखारे पियो इहो केरु थो ॾेखारे अल्लाह थो ॾेखारे पोइ जॾहिं इन नेमतुनि ते तन्हाई में वेंदा कयो अकेलाइप में वेंदा कयो पोइ इन नेमतुनि ते गौर वीचार कंदा कयो अल्लाह हेॾियूं नेमतूं ॾिनियूं आहिनि पोइ सुवाल ई पैदा नथो थिए जो तुंहिंजी सुबुह जी निमाज़ ते तोखे जाग न थिए
पर रब जे नेमतुनि जे बारे में सोचींदासीं। बाक़ी रही ॻाल्हि इहा, जेकॾहिं असां पंहिंजे पाण ॾे सोचूं न त असांखे अलाह केतिरनि मरहलनि में ठाहियो आहे। क़ुर थो फरमाए अलाह केतिरनि मरहलनि में ठाहियो आहे। हुयासीं पाणी जो फुड़ो, सम्झदार हो, पाणी जो फुड़ो हुयासीं हिकिड़ो पीउ जी पुष्ट में, समझदार आहियो, सम्झी वेंदो ॻाल्हि खे। पोइ लुत्फ़ माउ जी रेम में आयो। रब तो फरमाए सुम ख़लक़नल लुत्फ़त अलक़तन, 40 ॾींहं गुज़रिया, मां अलाह उन पाणी जे फुड़े में रत जो दिल बढ़ायो आहे। ॾिस न, तूं थोरो सोच कर, मूंखे रब ठाहियो कीअं। बस छड़ो इन ते नज़र कंदासीं न। मां चवंदो आहियां मुस्लिम त मुस्लिम, पर काफ़िर बि उथी बि चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। अल्लाह अकेलो आहे। रब फरमायो उहो पाणी जो फुड़ो मादर जी रहम में वञे थो। रब तो फरमाए पोइ मां 40 ॾींहं उनखे उन सिप में बंदि कंदो आहियां। 40 ॾींहं गुज़रंदा आहिनि रत जो। रब से फरमाए थो मां उन पाणी जो फुड़े में रत बढ़ाईंदो, रत जो दिगु थी वेंदो आहे। सुम ख़लक़नल नुत्फ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुद्ग़तन, वरी 40 ॾींहं गुज़रंदा अल्लाह उन रत जे दिग मां गोश्त जो लोथड़ो बणाईंदो आहे। पोइ सुम ख़लक़नल नुत्फ़त अलक़तन, 40 ॾींहंनि खां पोइ रत थींदो, वरी 40 ॾींहंनि खां पोइ मुद्ग़ा, हुन ॿूटी खे चवंदा आहिनि जेका वात में विझी चॿाड़े सघिजे, बसि ॿूटी जेतिरो ठहंदो आहे। फ़ख़लक़नल मुद्ग़त इज़ा मन, क़ुर चवे थो वरी उन गोश्त जे लोथड़े में अल्लाह रीढ़ जी हड्डी पैदा कंदो आहे। फ़ख़लक़नल मुद्ग़त इज़ा मन, वरी 40 ॾींहं गुज़रंदा आहिनि, रब उन हॾे ते उन रीढ़ जी हड्डी ठाहींदो। रीढ़ जी हड्डी ठाहिण खां पोइ उन जे मथां गोश्त जी चादर चाढ़ींदो आहे। पोइ वरी अलाह उज़व ठाहींदो आहे। असांजो हाल कहिड़ो हूंदो आहे जॾहिं न अम्मा जे पेट मां ॿाहिरि ईंदा आहियूं, सॼो ॾींहुं मां सुम्हाए छॾे त पासो बि न वराए सघंदा आहियो। रब फरमाओ अल्लाहु लज़ी ख़लक़कुम मिन दोफ़िन सुम्म जअल मिन बाद दोफ़िन क़ुव्वतन सुम्म जअल मिन बाद क़ुव्वतन दोफ़न व शैबा। पहिरियों कमज़ोर करे पैदा कयो, वरी ताक़त ॾिनी, जवानी चढ़ियो, वरी जवानी खां पोइ पोड़ाए पड़िया। हिकिड़ो बुज़ुर्ग हो, कंहिं शख़्स खे चयईं त मूंखे मौत तक यादि ॾियाराईंदो कर। हिकिड़ी उनखे झलियईं, चए हाणे मौत यादि ॾियाराइण न ईंदी आहे। चए त छो? चए मुंहिंजी पेशानी में अछो वार पियो आहे, अछो वार मौत जा पहिरियां सलाम पुॼंदा आहिनि। अल्लाह साईं हदीस में अचे थो जंहिंखे ॾाढ़ी में मथे में अछो वार पए थो, अल्लाह साईं फरमाईंदो आहे बाना मां रब खे हया थो अचे त मां तोसां कावड़ कीअं कयां। अल्लाह साईं फरमाए थो मूंखे हया थो अचे मां तोसां कावड़ कीअं कयां। ऐं असांखे ख़्यालु नथो थिए जो अछी ॾाढ़ी थी वई आहे, हथ लुटनि था, ब्लड प्रेशर अॻिते पुॼे थिए थो, पोइ बि सुबुह जो टाक मंझंदि ताईं सुता पिया आहियूं, सुबुह जी नमाज़ असां कोन था पढ़नि। डॉक्टर इकबाल ॾाढो बहितरीन कौल कयो आहे, बिस्तर से उठ कर मस्जिद आता नहीं इकबाल, बिस्तर से उठ कर मस्जिद आता नहीं इकबाल, फिर मरने के बाद जन्नत की तमन्ना करता है। तो जो ईमान तो के बिस्तरे को मस्जिद न तो वठीजे, वो ईमान तो के जन्नत ने किया वठी में वो मुसलमान भाव वो हयाती गुजरंदी है, परवाह में चढ़ंदो आहे माण्हू। पर मां इख़्तिसार जे तरफ़ अचां, पोइ जॾहिं पुराणो थींदो हथ लुटण शुरू थी वेंदा, मौत जा पहिरियां पहिरियां सलाम ईंदा आहिनि। आख़िर मर्द वकोड़े वेंदा, बेचैनी परेशानी थींदी, उस वक़्तु अनासर कमु करणु छॾे ॾींदा, वञी बिस्तरे दाख़िल थींदो आहे माण्हू। क़ुर थो फरमाए पोइ क़रीब छा चवंदा, चवंदा वकील मन राक, को मौलवी वठी अचो, को पीणे वारो वठी अचो, जेको असांजे क़रीब खे सलात रखे। क़ुर थो फरमाए ज़न्न अन्नहुल फिराक, वो समझी वेंदो आहे अॼु जुदाई जा ॾिहाड़ा अची विया आहिनि। पोइ साहु आस्ते आस्ते पोयों निकिरणु शुरू थी वेंदो पेरनि खां, पेर ढिला थींदा, आस्ते 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 सीने में अची वेंदो आहे।
उन वक्त खबर पवंदी आहे त अमीर कहिड़ो आहे ग़रीब कहिड़ो आहे। अमीर सम्झायां उन वक्त खबर पवंदी आहे जे दाना हूंदो। हाणे 3 ॾींहं थियो आहे हिकिड़े अमड़ खे सकरात हुई। मूंखे घुराई, मां वञी दुआ पढ़ी यासीन पढ़ी जेको रसूलुल्लाह दसियो हो मां उहो यासीन पढ़ी। नबी से फरमायो सकरात वारनि ते यासीन पढ़ंदा कयो। मां यासीन पढ़ी हुन जे अखियुनि में लुड़क वई आया जे जेकॾहिं अमड़ असांखे क़ुर पढ़ाया त जो असां अमड़ खे क़ुर न पढ़ूं। उन वक्त खबर पवंदी आहे त अमीर केरु आहे ग़रीब केरु आहे। अमीर उहो आहे जंहिंजो बच्चो क़ुर जो हाफ़िज़ आहे। अमीर उहो आहे जंहिंजो बच्चो आलिम आहे। उन क़रीब जे ॿारु छा कंदा कयो, क़ुर जी तिलावत कंदा कयो, यासीन पढ़ो। ऐं ॿी ॻाल्हि उन जूं निशानियूं अखियुनि ते राहो चढ़ी वेंदो, नक जी हिकु चोटी पासीरी थी वेंदी आहे। इहे मौत जूं अलामतूं आहिनि। उन खां पोइ अक्सर असांजो ॾिठो वेंदो आहे जंहिंखे सकरात लॻंदी आहे न पोइ चवंदा आहियूं हाणे कीता थो ॾिए पियो, असां बि अथसि। न न न न न इहा ॻाल्हि न आहे। असुल इहे जेको रूह आहे न हिन जिस्म सां टच पोइ जेकॾहिं इबादत कंदे 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 माण्हू रूह जिस्म हिकु थी था वञनि। पोइ जॾहिं मलाइक चवंदसि न निकिर ॿाहिरि, चवंदो न हिन यार सां गॾु रहंदुमि। पोइ मलाइक छिकींदा आहिनि, उहो पुठिते थींदो आहे। मलाइक छिकींदा आहिनि, उहो पुठिते थींदो आहे। असुल सकरात इन शइ जो नालो आहे। बाक़ी जेको बदकार हूंदो आहे न उनजो रूह तव्हांखे ई बेज़ार हूंदो आहे। उनखां बसि चढ़ो मलाइक इशारो ॾींदुसि, चवंदो हाणे जो निकिरा पियो, हिन में त मां वेल में फाथो जो का नेकी जी ॻाल्हि ई कोन कंदो। त जेकर उहो रूह उन खां जुदा हूंदो आहे। चढ़ो इशारो ॾेसि निकितो हलियो वेंदो। सकरात अज़ाब न सम्झंदा कयो। सकरात करे नेकी जी अलामत बि हूंदी आहे। इबादत करे करे रूह जिस्म हिकु जहिड़ा थी वेंदा आहिनि। पोइ यारी न टोड़ींदा आहिनि। पोइ मलाइक छिकींदा आहिनि। इनखे चइबो अथव सकरात। पोइ वरी जॾहिं इज़राइल ईंदो आहे, इज़राइल दम कीअं परवाज़ कंदो आहे। उन टाइम तारा खुली वेंदा आहिनि त रब खे अर्ज़ु कंदो, मुंहिंजो मौला जेकॾहिं मूंखे मोहलत ॾे फअसद्दक़ वअकुम मिन सालिहीन, जेकी कढियो त मां सभु तुंहिंजी राह में क़ुर्बान करे छॾियां। अलाह से फरमाइंदुसि न वली युअख़िर अल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा। जेकॾहिं न सकरात साह कढण महिल जेका निड़ी में कौड़ाण पैदा थींदी आहे न उनजो मां तव्हांखे ॿुधायां 7 समुंड मिठा करे पीआयोसि न त बि उनजी उहा मौत वारी कड़वाण कोन मरंदी आहे। अलाह शल पनाह में रखी। पोइ साह इज़राइल कीअं कढंदो आहे ख़बर अथव? जीअं पाण सवड़नि में जेकी कपां वेंदा आहियूं, इहा कपां ईअं सॼे उन में झाती ॿेर जो डीघल विझी हीअं जो छिकेसि न त उहो तंदूरा करे अचेसि। ईअं इज़राइल साह कढंदो आहे। पर हिकिड़े माण्हू जो साह सोने तरीक़े सां निकिरंदो, कहिड़ो? जेको फ़र्ज़ निमाज़ खां पोइ आयतुल कुर्सी पढ़ंदो आहे। उनजो दम कीअं परवाज़ थींदो? उनजो दम ईअं परवाज़ थींदो जे नंढड़े ॿार खे मां थञ ॾींदी आहे, खीरु पीआरींदी आहे। पोइ सुम्ही पींदे 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 हुनखे निंड अची वेंदी आहे। मां हुनजो थञ जो वात में कढंदी आहे त वात बिछकाईंदो रहंदो आहे। हुनखे ख़बर ई न पवंदी आहे। जेको फ़र्ज़ निमाज़ खां पोइ आयतुल कुर्सी पढ़ंदो उनजो दम इज़राइल ईअं परवाज़ कंदो जे नंढड़े ॿार जे वात मां मां थञ कढंदी आहे। पोइ दम जॾहिं परवाज़ थिए पोइ क़रीब वेंदा कयूं, मिट माइट गॾु वेंदा कयूं, गॾु वेंदा कयूं। पोइ सभु खट जे ॿार में ई चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। पोइ जो हो पढ़े न ला इलाहा इल्लल्लाह, मुंहिंजे सरदार नबीअ फरमायो जेकॾहिं कलमे सां मौत अची वञेसि न त अलाह हुनजा 2 जहान भला करे छॾींदो आहे। चवो न कशम कशी में हूंदो आहे। चवो न उनखे उहो मौत जी सकरात जी चिक में हूंदो आहे ऐं शाहवास में रहंदा आहिनि सलामत। चओ न तव्हां पढ़ो। पोइ जो तव्हां बि चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह, उहो बि चवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। उन टाइम इज़राइल अची दम परवाज़ करे ख़ुदा जो कसम हुसैन जे नाले फरमायो मन कान अव्वलु कलामिही बिला इलाहा इल्लल्लाह मन कान आख़िरु कलामिही बिला इलाहा इल्लल्लाह लम युसअल अन ज़म्बिन वाहिद सुम्मा आश अल्फ सनतिन। नबी सही फरमायो 1000 साल हयाती गुज़ारे ॼमण महिल बि पियो कलमो सेखारियोसि, मरण महिल माइट कलमो पढ़ायोसि, 1000 साल हयाती गुज़ारी। अलाह हिकिड़े गुनाह जे बारे में पुछा कोन कंदो आहे। पोइ जॾहिं दम परवाज़ थी वञे पोइ छा कयो? उनजा पेर ॿधो, उनजी खाली ॿधो, उन खां पोइ उनजा हथ सिधा कयो। ऐलान थी वञे त फलाणो फौत थी वियो आहे। पोइ जल्दी कयो उनखे। धीअ जवान थिए त परणाइण में देरि न करे। पीर हुजे, फ़क़ीर हुजे, मौलवी हुजे, वॾेरो हुजे,
जंहिं धीअ घर में विहाई उहो पंहिंजे पाण खे मोमिन सॾाइण नथो सम्झाए मोमिन सॾाइण जो हक़दार न आहे छो त धीअ विहारणु जेकॾहिं शरीयत मुहम्मदी में जाइज़ हुजे हा त हुसैन जी अम्मा खां वधीक का पाकदामन औरत कोन हुई अदा उन खां पोइ जनाज़े में जल्दी कजे जनाज़ो पोइ गुसल लाइ असां मौलवी खे घुराईंदा आहियूं और मौलवी खे वठी अचो गुसल ॾे छो बा असांजो मौलवी आहे हिकिड़ो अब्दुल हैदरी साहब गोठी जो वो ॾाढी भली ॻाल्हि कंदो आहे चवंदो आहे ज़मीन तूं खाएसि बंगलो तूं संभालेसि मडी तूं संभालेसि गुसल तूं ॾेसि न पीउ तुंहिंजो आहे न पर ॿी ॻाल्हि खे सभ खे छॾे ॾियो मां तकलीफ़ करणु न आयो आहियां मां सिर्फ़ु तव्हांखे मसाइल ॿुधाइणु आयो आहियां ॿी सभु ॻाल्हि छॾे ॾियो मुंहिंजो पीउ हूंदो ख़ुदा सां अबो मुंहिंजो आहे न साबुण मां 3 भेरा हणंदो मां दिलि चवंदी त उहो करे मां कयां मौलवी जो माइट थोरा ई आहे माइट तव्हांजो आहे न मौलवी जो त कोन्हे न मौलवी उनखे गुस्ल सही तरीक़े सां न ॾींदो ख़ुदा जी ज़ात जो कसम हुजे बंदो आहे बंदो मरण महिल हज़ारे ऐब हूंदा पर जे ऐब को हुजेसि न जे पुट पीउ खे ॾींदो भाटियो चाचे खे ॾींदो ॾोहिटो नाने खे ॾींदो पोटो ॾाॾे खे ॾींदो गुस्ल साल गुज़री वेंदा कॾहिं पिड़क ॿाहिरि न कढंदो ईअं न बाक़ी जेकॾहिं मौलवी ॾींदो 6 महीना सबुर कंदो 12 महीना सबुर कंदो आख़िर ओजरी काथे काथे फाटी पवंदी आहे तंहिंजे करे मुस्लमानो गुस्ल पंहिंजे वॾनि खे पाण ॾियो भई यख़्तसिलु फ़ीहि अक़रबु नास इलैहि शरीयत चवे थी जेको माण्हुनि में कड़ी अथसि उहो हुनखे गुस्ल ॾे जे पोटो अथसि त ॾाॾे खे ॾे ॾोहिटो अथसि त नाने खे ॾे भाटियो अथसि त चाचे खे ॾे अहिड़े तरीक़े सां गुस्ल पाण ॾियोसि तव्हां पाण सींगारींदो पाण साफ़ रहंदो दिलि तव्हांजी ख़ुशि थींदी उनजो रूह ख़ुशि थींदो बाक़ी असांखे न ईंदो आहे तव्हांखे सॼो नक्शा करणु अचनि था जायूं ठाहिराइणु अचनि थियूं कर्ज़ वठणु अचनि था पिया नाराज़ न थिजो 10 वस्ता गुज़ारिश आहे ॿियो सभु कुझु असां मुस्लमाननि खे अचे थो सिर्फ़ु नथो अचे त रसूलुल्लाह जो दीन नथो अचे गुस्ल खां एॾी वॾी मुश्किल त कोन्हे पर 2-3 ॾींहं अॻु में पोइ क़रीब पियो आहे बिस्तरे ते बीमारी जे ते त पोइ असां वञी मौलवी ॾे करे हली विया हुआ 50 साल उमिरि आहे कॾहिं को मौलवी ॾे हली आयो आहे त मां हेतिरो अमीर आहे मुंहिंजे मथां ज़कात फ़र्ज़ु आहे या मूंखे गुस्ल जा फ़र्ज़ ॿुधाए या मूंखे वुज़ू जा फ़र्ज़ ॿुधाए अहिड़ी थी हालत थिए पई जो जेकी आहे 50 साल उमिरि आहे पुछेसि 3 कलमो छा आहे मूंखे कोन ईंदो 5 कलमो छा आहे मूंखे कोन ईंदो सभु दुनिया हले थी मुस्लमानो ॾुख सां चवां थो ख़ुदा जो कसम दर्द जी दाह खणी तव्हां वटि अचां थो पियो सॼी दुनिया हलायूं था पर जेकॾहिं नथो अचे त रसूलुल्लाह जो दीन नथो अचे ॿाहिरि कई गुस्ल ॾेराई उन खां पोइ ॿाहिरि खणी हुनखे पोइ वरी असां चवंदा जंहिंसां पेर आहे असां वेंदासीं बाबा पेर कंहिं सां अथसि बिरादरी कंहिं सां अथसि उहो वञेसि न हे बिरादरी न हे मुस्लमानी आहे सरदार नबी सहाबा खे फरमायो जेको कंहिंजे जनाज़े ते वञे थो सिर्फ़ु जनाज़ो पढ़ी मोटे छो त हिकु क़ीरात जो सवाबु जेकॾहिं जनाज़ो पढ़ी कंधनि सां वञी मोटे थो कब्रिस्तान ते त 2 क़ीरातनि जो सवाबु असां अर्ज़ु कई या रसूल अल्लाह क़ीरात छा आहिनि फरमायो उहो त चपल जेॾो सोन रब जी राह में ख़ैरात करणु आहे जहिड़ी ॻाल्हि ॿुधाई मां हेॾे सुभाणे अल्लाह न चई माना कंहिंजे जनाज़े में सिर्फ़ु शरीक थी वञो उहो त जबल जेॾो सोन ख़ैरात करणु हिकु क़ीरात 2 क़ीरात जो पोइ हुते खणी वेंदा आहियूं असां पोइ कफ़न पारायूंसि मर्द खे 3 कपिड़ा ईंदा आहिनि औरत खे 5 कपिड़ा ईंदा आहिनि पोइ बहितर तरीक़ो इहो आहे त आब ज़मज़म जो धोतल पाणी विझी त बहितर आहे असां चवंदा बोसकी जो पटको वरिती हुजाए बोसकी जी कमीस वरिती हुजाए ईअं न हीअं चओ त हे कपिड़ो ॼाए थो आब ज़मज़म सां धोतियूं आहीं ॼाए त हे मुंहिंजी अंबड़ कुराणी आहे उनखे कफ़न ॾींदसि इहे फ़ाइदेमंद शयूं आहिनि उन खां पोइ जनाज़ो जॾहिं पहुचे मैदान में सभु सफ़ा बदिलो कॾहिं कॾहिं ईअं थींदो अथव पढ़ंदड़ नेक हूंदा आहिनि अलाह मैयत खे बख़्शे छॾींदो आहे कॾहिं मैयत नेक हूंदो आहे त पढ़ंदड़ बख़्शिजी वेंदा आहिनि अलामा जलालुद्दीन सुयूती रहमहुल्लाह फरमायो पुराणे दौर में हिकिड़ो हमरा हुयो उहो कफ़न चोरी कंदो हो कफ़न चोरी पोइ हिकिड़ी माई फौत थी वई वया कब्रिस्तान ते दफ़नाइण हे वियो राति जो वञी क़बर खोटे अंदरि हथु न लॻो मैयत खे अञा हथ अंदरि कया त अंदरो आवाज़ आयो अदा तूं त जन्नती आहे चोरी छो थो करे पियो तूं त जन्नती आहे चयनि भेण मां कीअं जन्नती आहे मां त मोहन खे उघाड़ियो आहे अंदरो आवाज़ आयुसि मुंहिंजे जनाज़े में शरीक थियो चई हा चए मुंहिंजे रब मूंसां वाइदो पियो आहे जेको तुंहिंजे जनाज़े में शरीक थियो आहे मां सभिनी खे बख़्शे छॾियो आहे मुस्लमान जे जनाज़े में वेंदा कयो पोइ वरी जनाज़ो पढ़ी सफ़ा टोड़ियो पोइ दुआ कयो
हदीस बुधाए अबू दाऊद में भी हदीस मौजूद है, मिशकात में भी हदीस मौजूद है। इदा सल्लैतुम अलल मय्यित फाखलिसु लहु दुआ, जरे मय्यत ते जनाज़े जी नमाज़ पढ़ो त पोइ उन जे लाइ ख़ालिस दुआ करो। मां तव्हांखे सिर्फ़ गौर कराइण लाइ गुज़ारिश कयां, जेका पाण जनाज़े नमाज़ जे अंदरि दुआ पढ़ंदा आहियूं न, उहा ख़ालिस दुआ कोन्हे का, उहा उन जी माना मां तव्हांखे ॿुधायां। अल्लाहुम मग़फ़िर लि हय्यिना व मय्यितना, जीअरनि खे बख़्श, मुअलनि खे बख़्श। अल्लाह मग़फ़िर लि हय्यिना व मय्यितना व शाहिदना व गाइबना, जेके आया आहिनि उन्हनि खे बख़्श, जेके न आया आहिनि उन्हनि खे बख़्श। सग़ीरना कबीरना, नंढनि खे वॾनि खे, ज़करना उनसाना, मर्दनि खे माइयुनि खे, जेके आया आहिनि न आया आहिनि, नंढड़ा वॾा। इहा ख़ालिस न आहे, ख़ालिस उहो आहे जो हथ मथे खणी चओ त मौला हे मुंहिंजो अबो आहे, हे मुंहिंजो चाचो आहे, हे मुंहिंजो क़रीब आहे। बाबा घुरंदा त अलाह खां न, कंहिंखां घुरंदा हूं ॿुधायो, अलाह खां घुरंदा हूं न। रब जे घुरण में हर्ज कहिड़ो आहे? असां हथ खणंदासीं उहो ॿेड़ा पार करे छॾींदो आहे। पोइ उन्हनि खे खणी क़ब्रिस्तान पुॼायोसीं, मुज़म्मिल सूरत अंदरि क़ब्र में लहारायोसीं। मुसलमानों हिकु ई ॻाल्हि यादि रखी छॾियो त हुक़ूक़ुल्लाह जा 70 गुनाह खणी वञो, हुक़ूक़ुल इबाद जो हिकिड़ो गुनाह खणी वञो। माना सवली सिंधी में चवां, रब जा 70 गुनाह खणी वञो, बानी जो हिकिड़ो गुनाह खणी वञो न, उहो बानी वारो गुनाह बीच में पवंदो, रब वारो रब माफ़ करे छॾींदो आहे। सुफियान सोरी चो क़यामत जे ॾींहुं थींदो, हिकिड़ो अमरा उथंदो, अलाह से फरमाईंदो हिनखे उथारियो, अमल हूंदसि खोड़, हाजी बि हूंदो, निमाज़ी बि हूंदो, नेकियूं बि हूंदसि, ख़ैराता बि हूंदसि। हिकिड़ो ईंदो चवंदो मुंहिंजा मौला ज़मीन खाई वियो, अलाह ते फरमाईंदो ॾेसि, चइसि हाणे ज़मीन काॾो आया, रब से फरमाईंदो निमाज़ ॾेसि। ॿियो ईंदो ज़कात खणी ईंदो, टियों ईंदो हज खणी ईंदो। इहे सभु कर्ज़ ई खणी वेंदा, आख़िर में हिकिड़ो रहिजी वेंदो। उहो अर्ज़ु कंदो मौला हाणे मुंहिंजो कर्ज़ अथसि, अलाह से फरमाईंदो मलाइको ॾिसोसि त नेकी से अथसि कोन, सभु कर्ज़ ई खणी अचि। अलाह जे बाने खे फरमाईंदो माना अथसि कुझु तोखे छा ॾियां। पोइ ॾिस उन टाइम केॾी ॾुख जी ॻाल्हि आहे, साह न वापरंदो। पोइ बानो छा चवंदो मौला जे नेकी कोन अथसि त न मिले मूंखे नेकी, पर मां वारा गुनाह मथो हणेसि, पोइ बि कुझु हल्का हिफ़त थी वञे। असां किथे गुज़ारियूं था, कहिड़ी जाइ ते गुज़ारियूं था? असां मुस्लमानों तव्हांजे करे ॿी गुज़ारिश इहा कयां, जलसे में अहिड़ा मिलाका न थींदा आहिनि। मां हिन जे करे तव्हांखे गुज़ारिश कंदो हलां, असां मुस्लमान ज़कात ॾियूं त असांजे पाड़े ओड़े में को ग़रीब कोन रहिजी वञे। असां ज़कात न ॾींदा आहियूं। असांखे इहा ख़बर न आहे त मुंहिंजी मिल्कियत केतिरी आहे, मिल्कियत जो हिसो केतिरो आहे, असांखे ज़कात केतिरी ॾियणी आहे। ज़कात जे मुतालिक़ कतई असांजे ज़हन में इहा ॻाल्हि न हूंदी आहे। यादि रखी छॾियो मुस्लमानो, जेको ज़कात न ॾींदो क़यामत जे ॾिहाड़े अलाह पाक हुनखे जहन्नम में हीअं कहलाईंदो। ऐं इहे जेके मदी मालूं मिल्कियत पैसो पाई क़यामत जे ॾिहाड़े दुश्मन थींदा। ज़कात केतिरी आहे? बसि मां मुख़्तसर तव्हांखे ॿुधाईंदुसि। ज़कात 40 रुपए ते रुपयो, 40 रुपए ते रुपयो, 40,000 ते हिकिड़ो हज़ार, इहा ज़कात आहे। वरी ॿुधो, 40,000 ते हज़ार, 40 रुपयनि ते रुपयो, 100 रुपए ते 2.5 रुपया, लख ते 2500 रुपया, इहा ज़कात आहे। ज़कात कंहिं ते न आहे, इस्तेमाल वारी गाॾी ते न आहे, पाइण वारे कपिड़नि ते ज़कात न आहे, ज़ाती रहण वारे घर ते ज़कात न आहे। पर उन खां अलावा सोन आहे, चांदी आहे, जे घर में उहो ज़कात नथो ॾे, मां नथो चवां, नथो पंहिंजे अबे ॾाॾे जी ॻाल्हि ॿुधायां, रब जो क़ुरान ॿुधायां थो। अल्लाह से फरमायो वल्लज़ीन यकनज़ून अज़्ज़हब वल फ़िद्दत वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह फबश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम यौम युहमा अलैहा फ़ी नारि जहन्नम फतुक़वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फ़ुसिकुम फ़ज़ूक़ू मा कुन्तुम तकनिज़ून। सुभान अल्लाह। रब फरमायो जेके पैसो पाई बड़ी माल कॾहिं था ज़कात नथा ॾियनि पिया, उन्हनि खे ॿुधाए अज़ाब अलीम दर्दनाक अज़ाब ॾींदो माने। वो मुस्लमान भाउ सम्झी वञे, पर कैफ़ियत बि रब ॿुधाए। यौम युहमा अलैहा फ़ी नारि जहन्नम, उन पैसे खे मडी खे क़यामत जे ॾिहाड़े जहन्नम जी बाहि में तपायो वेंदो। फतुक़वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम, पेशानी ॾंबीदोमांसि उन पैसनि सां,
पुठी डंभी दो मां सोन पैसन सा पासा डंभी दो मां सोन पैसन सा अल्लाह से फरमायो मुसलमानों ज़कात दियो ज़कात दियो ज़कात न दियो ज़कात न दी दो ज़कात दियो जे अज न दी दो तू करोड़न में आ तो जा पुट लखन में वेंदा तू जा पोटा वरी हज़ारन में ईंदा तू जा पड़ पोटा वरी सवन में ईंदा या मदी हली वेंदी खाए गलो हिसाब ले कलो तजे करे ज़कात संभाले ॾींदा तो खुदा जो कसम जे ज़कात निया मुझे उस्ताद जो मुझे नाज़रा पढ़ाई बस तकरीर में खत्म किया तो पेशवा हो मस्जिद जो ज़कात न था घर में बरकत न थी पे ज़कात न था 12 महीने एही बीमारी वठे थी लखन जा लख खर्च थी था वञनि सीधी में चोदा बेटो पंज न सही जवाब सही हो ज़कात न ॾींदा पैसा हलिया वेंदा काले कंपे मुझे उस्ताद पेशवा असांजी मस्जिद में नाज़रा पढ़ाईंदो उनके रेशमी रुमाल में पुराने ज़माने में माण्हू पैसा विझंदा बाज़ार घोटकी जी में किरी पैसे शाम जो घोटी आयो 2000 हुयसि 1500 हुयसि चए त मुंहिंजा पैसा किरी पिया मां चयोमांसि हाणे दुआ घुरी छॾ बाज़ार वारो पैसो त कोन मिलंदो आहे ख़ुदा जो कसम हुन मूंखे ॿांह खां वठी चयो त इहा सो हाफ़िज़ मुंहिंजा पैसा ज़कात वारा आहिनि चोर खे ताक़त नाहे जो मुंहिंजी वॾी खाईंदो करे 20 ॾींहं खां पोइ घुटकी वियो बाज़ार में वणे चयुसि पैसा मां लधान हमरा मूंखे ॾेई वियो आहे चइजे रेशमी रुमाल में थी अहिड़ा नोट थी त पैसा मुंहिंजा 20 ॾींहं खां पोइ पैसा सलामत ज़कात ॾियो मुस्लमानो ज़कात ॾियो वरी ॿुधो लख ते 25,000 हे 2500 अथव 40 रुपए जो रुपियो अथव ऐं सोन चांदी 7.5 तोला हुजे चांदी 52 तोला हुजे इहा ज़कात फ़र्ज़ आहे अॼु मियां लालण साईं जो रूह ख़ुशि थियो हूंदो छो त रसूलुल्लाह जो उम्मत खे दीन जा मसाइला सम्झाए थो अल्लाह साईं तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ ॾियो सुबुह जी निमाज़ पढ़ी नबी से फरमायो जेको सुबुह जी निमाज़ जमायत सां पढ़े थो सिर्फ़ु सुन्नतूं सुबुह वारियूं 100 ककड़नि उठनि खां वधीक सुन्नतुनि फजर वारे सुन्नतुनि जो वधीक सवाबु आहे वरी फजर जी निमाज़ पढ़ी वेही रहो नहलियो ज़िक्र कर सिज उभरे जेतिरे ताईं केतिरे ताईं अल्लाह अल्लाह कर पोइ ॿाहिरि निकिर हुसैन जो नानो थो फरमाए पियो सरदार नबी थो फरमाए अल्लाह तोखे गुनाह को ईअं पाक कंदो जे माउ जे पेट में हाणे जाए वुज़ू कंदा हो वुज़ू खां पोइ अशाद आंगुर मथे खणी आसमान ॾे चओ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सरदार नबी फरमायो त यौमन वलदतु उम्मुहु गुनाह को ईअं पाक थींदो त माउ जे पेट में हाणे जाए अल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए असांजे माण्हुनि खे गुस्ल जा फ़र्ज़ यादि कोन्हनि असांजे माण्हुनि खे वुज़ू जा फ़र्ज़ यादि कोन्हनि गुस्ल जा फ़र्ज़ अथव 3 गुरड़ा करणु नक में सस्तो ऐं नरम हड्डी ताईं पाणी ॾियणु सॼे जिस्म जा पोइ न वारनि जी चोटी खां वठी पेरनि जे नह जी चोटी ताईं दुना आङुरियुनि जा अंदरियां हिसा ॿाहिरियां हिसा इन्हनि ते पाणी पुॼाइणु फ़र्ज़ु आहे तंहिंजे करे गुस्ल जा इहे 3 फ़र्ज़ यादि कयो बाक़ी वुज़ू जा फ़र्ज़ 4 अथव मुंहुं धोइणु हिकु फ़र्ज़ु पुठियुनि सूदियूं ॿाहां धोइणु 2 फ़र्ज़ मथे जे अॻे चोथे हिसे जी मक करणु 3 फ़र्ज़ भेॾियुनि सूदा उछल हॾी आहे पेर जी भेॾियुनि सूदा पेर धोइणु इहे 4 फ़र्ज़ आहिनि यारनि खे सेखारींदा कयो कचहरी कयो न दोस्तनि सां हिक ॿिए खां पुछंदा कयो मौलवियुनि खां पुछंदे माण्हुनि खे हया थींदो त हींअर मां कीअं पुछांसि यारनि खां पुछंदा आहिनि पंहिंजे दोस्तनि सां कचहरी में वेही दीन जूं ॻाल्हियूं कंदो मन हिकिड़ो मुस्लमान तव्हांजे करे गुस्ल जा फ़र्ज़ यादि करे वञे अलाह तव्हां असांजा बेड़ा पार फरमाईंदो अलाह उन मरहूम मग़फ़ूर जी क़बर ते करोड़ रहमतूं नाज़िल फरमाए ऐं अलाह असांखे जेको दीन सेखारियो आहे इन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।